असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं मीरवा गोरचाणी सिटी में, जिते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शहीद जी 13वीं वरसी जे हवाले सां इजलास कोठायो वियो आहे। अचो त हिते वेठल अॻवाननि खां व्यूज़ वठूं त हुननि जा छा वीचार आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी मीरवा गोरचाणी जो अॼु अहम इजलास जेको आहे मुंहिंजे ज़ेर सदारत जेको आहे राणा इस्लाम राजपूत जी राजगाह ते थी गुज़रियो, जंहिंमें असां पीपल्स पार्टी जे सभिनी उहिदेदारनि वर्करनि इहो वचन कयोसीं कि इंशाअल्लाह जेको आहे शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 13वीं वरसी जे सिलसिले में असां सभु जेको आहे इंशाअल्लाह भरपूर तरीक़े सां शिरकत कंदासीं। सभिनी दोस्तनि सां गॾु कोचनि वैननि कारनि में वञी मोहतरमा खे अक़ीदत ऐं एतिराम सां जेको आहे जा फूल निछावर कंदासीं। इंशाअल्लाह ताला असां बिलावल भुट्टो जो हथ मज़बूत कंदासीं। ऐं हीउ जलसो इन करे बि अहम आहे जो नायल हुकूमत जे ख़िलाफ़ PDM जी तहरीक हले पई, उन सिलसिले में हीउ जलसो जेको आहे उन में असांजी मेज़बानी हेठि जलसो थी रहियो आहे। हिन में सभु जेके आहिनि पार्टियुनि जा सरबराह महिमान ईंदा, असां उनखे ॻड़ी ख़ुदा बख़्श में जेको आहे उनखे ख़ुशामदीद चवंदासीं। जीअं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये 27 दिसंबर मोहतरमा शहीद रानी की जो बरसी के हवाले से अहम मीटिंग हुई थी राणा सलामत अली राजपूत की रिहाइशगाह पर, और इसमें मकसद है कि 27 दिसंबर के हवाले से जो बरसी है उसमें लाड़काना के लिए रवानगी जो हम काफ़िले की सूरत में इंशाअल्लाह जो है सब दोस्त मिलकर 2-3 वैनें और जो 2-3 कारें हैं और सब दोस्तों के साथ मिलकर मोहतरमा की बरसी पर लाड़काना पहुंचेंगे। जी आज मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 27 बरसी के हवाले से शेख सलामत जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी मीरवा सिटी की रिहाइशगाह पर हुआ। इसमें तमाम दोस्तों ने इत्तफाक़ राय से फैसला किया है कि बरसी में भरपूर तरीके से शिरकत करेंगे और पीपल्स पार्टी की मेज़बानी में जो PDM का जलसा लाड़काना में हो रहा उसको कामयाब करेंगे।